अच्छा सर, ये जेको जरगा सिस्टम बहितर आहे या अदालती जेको रिलीफ आहे अदालतनि जे तरफ़ां आवाम खे मिले थो, इन्हनि ॿिन्ही में तव्हां कहिड़ो फ़र्क़ु था महसूसु कयो? अने इन बारे में अदालत जे बारे में तो मां न ॻाल्हाए सघंदुसि काई बि शइ, ऐं न वरी इनखे टकराव सम्झो वञे कि को बि टकराव कोन्हे को, कंहिं क़िस्म जो टकराव कोन्हे को। जेकॾहिं सरदारी निज़ाम आहे त अॼु जो निज़ाम कोन्हे को। मां तव्हांखे अर्ज़ु करियुमि क़ुर पाक खे खोलियो, इन में टकराव में अचण जी काई बि ज़रूरत कोन्हे का। बाक़ी रहियो सुवाल इहो त अदालती जेको निज़ाम आहे उहो मुल्की कानून जे तहत हलंदो आहे, टकराव हिते कोई बि कोन्हे को। ऐं फ़र्क़ु इहो आहे जो उते अचे थो माण्हू पंहिंजो हिकिड़ो मसइलो खणी अचे थो, उहो वेही चंद कलाकनि जे अंदरि केॾो बि पुराणो हुजे वेही ओड़े न बिरादरी तौर ते हिकिड़ो हल थो थी वञे। ऐं उनजा हिकु न लखे मिसाल आहिनि, मां उनजे लाइ को हिकिड़ो मिसाल कोन ॾींदुसि, लखे मिसाल आहिनि। ऐं अदालत हिकिड़ो पंहिंजे कानून तहत आहे, ऐं उहो कानून जंहिं मुल्क में असां बि रहूं था, असांखे बि काल थींदी त असां बि वञी अदालत जे कटराणे में बीह सघूं था। ऐं छो न बीहंदासीं, पंहिंजे कानून जी पासदारी कंदासीं। जॾहिं बि को अहिड़ो हुकुम थियो आहे या थींदो त असांखे बीहणो आहे वञी, तो इन टकराव में आणण जी ज़रूरत कोन्हे का।